यहाँ हुसैन बस जतोई वलद पीर बस जतोई बैठल गुड़ियाम जतोई दे बेटो में ज़मीन जो मसलो हल कर ॿिनि सालनि खां असांजी काटो ज़ालिम मोहम्मद ईसा जतोई फ्रॉड करे जाली रिकॉर्ड ठाहिया जेके रद्द थिया ऐं मननामा जारी थिया उन खां बाद में इहो उहे रिकॉर्ड फ्रॉड कया असां सां ऐं धोखेबाज़ी कई उन खां बाद में गिरफ़्त कानूनी गिरफ़्त में आयो ऐं हिन फ़ैसिले ॾियण लाइ कयो फ़ैसिले ॾियण लाइ चयो उन खां फ़ैसिलो थियो ज़फ़री खान वटि मगर मैसेज ॾियण कुझु वक़्त खां पोइ ई असांखे कुझु अधूरी माना मौरिशी मुल्क जो फ़ैसिलो थियो जंहिंमें टीबुल तलाउ वग़ैरह या जॻह जो फ़ैसिलो थियो ॾियण जो मगर ही उन फ़ैसिले ते अमल दरामद अॼु ताईं न थियो अधूरो अमल दरामद थियो उन खां बाद में वरी असांखे धमकियूं ॾेई ऐं चई त असांजे खाता लिखी ॾियो न तव्हांखे मारींदुसि न त ज़मीनूं तव्हांखे जेकी मौरिशी मिल्कियत न ॾींदुसि मां तव्हांखे ऐं तव्हांजे मथां कूड़ा केस दाख़िल कंदुसि उन खां बाद में असां काफ़ी चकर दाहूं ॾिनियूंसीं काफ़ी चकर एहतियात कयोसीं मगर अमल कोन थियो असांजे मथां कलेक्टोनी बिल 22 बि दाख़िल कराई जेकी असां रद्द कराईसीं उहा कापी मूं वटि पई आहे 22 बि मूं रद्द कराए छॾी सेशन कोर्ट मेयर हाणे मुतालबो छा आहे रद्द थी वई मुतालबो इहो आहे मुंहिंजो त हीउ कातिल ऐं ज़ालिम माण्हू आहे हीउ मिल्कियत ख़ातिर असांजे वॾनि खे हिननि खे मारियो मिल्कियत खपाइण मगर असांजे करे मां मुतालबो थो कयां वज़ीर आला सिंध खां IG सिंध खां SSP दादू खां DSP मेयर खां त ऐं अजलिया ऐं मीडिया खां जंहिंजे मुंहिंजो अजलिया ते नोटिस हथ मुतालबो थो कयां त चीफ जस्टिस ऑफ सिंध खां त नोटिस वठे हिन ज़ालिम ऐं कातिल माण्हू खां जिन असांजो तंग करे छॾियो आहे कीअं कूड़ा केस दाख़िल करणु ऐं मूंखे प्रोटेक्शन ऑर्डर मिलियल आहे ॿिए हंधि बि मूंखे वञण कूड़ा केस दाख़िल कया था वञनि को का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का फ़ैसिलो तव्हां ज़मीन जो कंहिं कयो फ़ैसिलो असां ज़फ़री खान कयो मगर हुन असांजा सरदारनि छो जो हिन जो कानून में गिरफ़्त में आयो मूंखां कानून हिन करे अलॻि करायो त असां फ़ैसिलो कयूं था हिनखे कानूनी गिरफ़्त में आज़ादु करायो वञे गिरफ़्तार न करायो वञे मगर मुंहिंजो अॼु ताईं को दर्द न थियो मुंहिंजो सरदार आहे असां अॻे में मञूं था सरदार असांजो वॾो आहे ऐं सरदार आहिनि मगर असांजो दर्द कोन्हे को हीउ एतिरो ज़ालिम चए थो त मां मूंखे चयो आहे त तूं कंहिं ऑफिस में चयो आहे कसम खणी ॻाल्हि थो कयां त हिन चयो आहे मूंखे साहिबु हिनखे हिन मथां कूड़ा हिन जे मथां केस कर वञे छो असांजो हक़ु आहे असांजो हक़ु वठणु